अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम पिन पॉइंट सां गॾु मां आहियां जो मेज़बान इशफाक अहमद। नाज़रीन, पाकिस्तान जी सियासत में हिन वक़्तु हिकु तरफ़ ॿिनि असेंबलियुनि जो चर्चो आहे त छा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेको पंजाब असेंबली ऐं ख़ैबर पख्तूनख्वा असेंबली खे टोड़ण या पंजाब असेंबली ऐं ख़ैबर पख्तूनख्वा असेंबलियुनि मां इस्तीफ़ा ॾियण जी जेका ॻाल्हि कई वई आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अॼु बि उन ते क़ाइमु नज़र पई अचे। कुझु अॻवान जेके आहिनि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान ख़ान जे इन फ़ैसिले जी मुखालफ़त कंदे असांखे नज़र पिया अचनि, पर मजमूई तौर ते जेकॾहिं ॾिठो वञे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ चाहे थी त असेंबलियुनि मां इस्तीफ़ा ॾेई ऐं नयनि चूंडुनि तरफ़ वधणु घुर्जे। ॿिए तरफ़ परवेज़ इलाही जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो वज़ीर आला आहे, जंहिंजूं पंजाब में 10 सीटूं आहिनि, 10 MP आहिनि, उन बावजूद बि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो वज़ीर आला है, पर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे फ़ैसिले यानी पंजाब असेंबली मां इस्तीफ़ा ॾियण या पंजाब असेंबली के टोड़ण वारे फ़ैसिले जे मुखालफ़त कंदे नज़र पियो अचे। परवेज़ इलाही जो मौक़िफ़ आहे त असेंबलियुनि खे घटि में घटि 4 महीना अञा असांखे कमु करणु खपे, छाकाणि त कुझु कानून साज़ियूं करणियूं आहिनि, कुझु अहिड़ा कम आहिनि जेके पंजाब हुकूमत खे करणा आहिनि त जीअं चूंडुनि में वञी असां अवाम खे कुझु ॾेखारे सघूं त असां ही कमु करे आया आहियूं ऐं असां ही कानून साज़ी अवां जे लाइ कई आहे। ॿिए पासे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ चाहे थी त रमज़ान खां पहिरियां या हिन वक़्तु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो ज़ोर इन ॻाल्हि ते आहे त डिसंबर खां पहिरियां ॿिन्ही असेंबलियुनि मां इस्तीफ़ा ॾिनी वञे या ॿिन्ही असेंबलियुनि खे टोड़ियो वञे, छाकाणि त जेकॾहिं डिसंबर गुज़री वियो ऐं उन खां पोइ नए साल में ही हुकूमतूं दाख़िल थी वियूं त इमरान ख़ान खे इहो शक आहे त पोइ जेके चूंडूं आहिनि उहे पंहिंजे वक़्त ते ई थींदियूं, यानी अगस्त 2023 में थींदियूं, इन खां पहिरियां नथियूं थी सघनि, छाकाणि त विच में मार्च जे आख़िरी जेके 10 ॾींहं आहिनि उन्हनि में रमज़ान शुरू थी वेंदो। रमज़ान में जेका इलेक्शन आहे उहा कराइण मुमकिन नाहे रहंदी पाकिस्तान में, इन करे इमरान ख़ान जी कोशिश आहे त मार्च खां पहिरियां इलेक्शन थियणु ज़रूरी आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ असांखे किथे इन ॻाल्हि ते इन फ़ैसिले ते असांखे मुतफ़िक़ नज़र थी अचे त किथे इख़्तिलाफ़ नज़र था अचनि। इन जो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे केतिरो फ़ाइदो थींदो, पाकिस्तान जी सियासत खे केतिरो नुक़सान या केतिरो फ़ाइदो थी सघे थो, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे मुखालफ़नि खे इन फ़ैसिले मां फ़ाइदो वधीक थींदो या हुननि जे लाइ वधीक मुश्किलातूं पैदा थींदियूं। छा इलेक्शन कमीशन पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में नंढी चूंड कराइण जे लाइ तयारु आहे? छा एतिरियूं सीटुनि ते नंढी चूंड थी सघे थी या ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब जे ॿिनि सूबनि में ख़ैबर पख्तूनख्वा ऐं पंजाब जहिड़े सूबनि में जेका नंढी चूंड आहे उहा या जेका इलेक्शन आहे उहा कराई वञे ऐं क़ौमी ऐं बाक़ी सिंध ऐं बलोचिस्तान में पंहिंजे वक़्त ते इलेक्शन थिए, त छा इहो बि मुमकिन आहे? जेकॾहिं ईअं थिए थो त उन जा बाक़ी सियासत ते ऐं ईंदड़ जेका इलेक्शन आहे, जेका क़ौमी जी इलेक्शन आहे ऐं ॿियनि सूबनि जी इलेक्शन आहे, उन ते कहिड़ा असर थी सघनि था? पाण इन सिचुएशन ते ॻाल्हाईंदासीं, इन जेका पॉलिटिकल सिचुएशन आहे उनखे डिस्कस कंदासीं। ऐं पैनलिस्ट मूं सां गॾु मौजूदु आहिनि। लाहौर मां अमजद इकबाल साहब मूं सां गॾु मौजूदु आहे। अमजद इकबाल साहब, बहुत शुक्रिया ज्वाइन करने के लिए। इजहार सुमरो साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। इजहार साहब, अवां जी बि वॾी महिरबानी। डॉक्टर इनाम भट्टी साहब असां सां गॾु स्काइप ते मौजूदु आहिनि। इनाम साहब, अवां जी बि वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। अमजद इकबाल साहब, फरमाइएगा, पाकिस्तान तहरीक इंसाफ का फैसला पंजाब असेंबली और खैबर पख्तूनख्वा असेंबली से इस्तीफे देना या इन असेंबलियों को तहलील करना कितना फायदेमंद हो सकता है पाकिस्तान तहरीक इंसाफ के लिए? क्या ये प्रेशर बिल्ड कर पाएंगे कि इलेक्शन की तरफ जो है जल्द से जल्द जाया जा सके पाकिस्तान तहरीक इंसाफ की जानिब से इन 2 फैसलों के बाद? देखिए, सबसे पहली बात तो ये है कि अभी तक मैं तो ये समझता हूँ कि जी के पीटीआई फैसला ही नहीं कर पाई कि वो असम्बलियां पंजाब की या खैबर पख्तूनख्वा की तोड़ेगी या नहीं तोड़ेगी। अभी तक वो कंफ्यूजन का शिकार है, जबकि कल की सूरत हाल को अगर हम देखें, कल के बाद से तो यूं महसूस हो रहा है जैसे हुकूमत ने तैयारी कर ली है कि ये असम्बलियां तोड़ें और हम इलेक्शन में जाएं दोनों सूबों में। जनरल इलेक्शन की बात नहीं कर रहा। ये इस वक्त असम्बलियां अगर ये दोनों टूटती हैं, अगर वो तय कर लेती है हुकूमत के जी कि हमने दोनों में इलेक्शन करवाने हैं, तो ये किसी भी सूरत पीटीआई के फायदे में नहीं अमजद है। साहब, अगर हुकूमत आपको तैयार नजर आती है तो जरदारी साहब लाहौर में क्या कर रहे हैं फिर?
वो इसीलिए यहाँ पे बैठे हुए हैं कि जी कि ये असम्बली ना टूट सके। वो जरदारी साहब आज बल्कि चौधरी शुजात के साहबजादे वहां पे पहुंचे हुए लंदन में, वो मियां नवाज शरीफ से उनकी मुलाकात भी हुई है वहां पे। और वो ये सारा सिलसिला तो इसीलिए चल रहा है ना कि जी कि असम्बलियां ना टूट सके। और इस पे आप ये देखिएगा कि जी कि जो इस वक्त जो जरदारी साहब का बैठना है, वो उसमें सबसे जो मैंने पहले भी आपके प्रोग्राम में एक बात कही थी, मैंने कहा था कि मुझे तो यूं महसूस होता है कि एक टाइम पे आके जो जरदारी फार्मूला वो ही लागू होगा। और इस वक्त जरदारी साहब को ये जिम्मेदारी सौंपना, यही उसके पीछे बात है कि शायद ये जो पीटीआई है उसको दूसरी तरफ से भी नुकसान, अगर ना तोड़े फिर भी नुकसान है और तोड़ के भी उनको नुकसान है। ना तोड़े तो शायद ये सिलसिला चलता रहे और उनके गुजरा इंजॉय करते रहे ये स्टेटस को। लेकिन चौधरी परवेज लाई तो खुला, जैसे आपने खुद कहा कि वो कह चुके हैं कि मार्च तक वो असम्बलियां नहीं तोड़ना चाहते। मार्च के बाद वैसे नहीं टूट सकती, मार्च के बाद रमजान आ जाएगा और उसके बाद असम्बली वैसे नहीं टूट सकती, ना ही बाई इलेक्शन टूट सकती होगी, लेकिन बाई इलेक्शन नहीं हो सकते उसके बाद। बात यह है कि क्योंकि इस मार्च के बाद जो वैसे भी हुकूमत बजट की तैयारियों में चली जाती है, तो उसमें ये असेंबलियां तोड़ना जो है कानूनन भी गलत हो जाता है ना। बिल्कुल बिल्कुल ऐसे ही है, बिल्कुल ऐसे ही है। और देखिए इस वक्त पंजाब की असम्बली तो कतन भी जो टूटती हुई नजर नहीं आ रही। उसमें पीटीआई को अपनी एक फेस शेयरिंग चाहिए थी कि जी हुकूमत मुज़ाकरात करे, हमारे साथ बैठे। कभी वो मुज़ाकरात की बात करते हैं, कभी वो कहते हैं कि हम मुज़ाकरा, हमें पहले डेट दें, हम फिर बैठेंगे। यानी ये एक ऐसी गेम है कि जिसमें अगर मगर की गेम है वो सारा, और वो सिर्फ टाइम गेन करना चाहते हैं। कल से मैंने फिर ये बात करता हूँ, कल दो हुकूमत के आला जो मिनिस्टर हैं, आप ये देखिए, राना सनाउल्लाह, दूसरा अयाज सादक, दोनों ने ये खुल के ये बात की कि आप असेंबली तोड़े, हम इलेक्शन के लिए तैयार हैं। इसका मतलब ये है कि वो हुकूमत जो है इस वक्त, वो पीटीआई को ये मौका भी नहीं देना चाहती कि वो कहें कि जी हमने मुज़ाकरात की वजह से ये नहीं तोड़ी। वो तो किसी सूरत भी ये उनको किसी किस्म का कोई प्लस पॉइंट, जिसको आप कह सकते हैं उनकी पॉइंट स्कोरिंग के लिए, वो नहीं देना चाहती है हुकूमत इस वक्त, जो वफाकी हुकूमत है। पंजाब की हुकूमत की सूरत जो आपके सामने, वहां पे खैबर पख्तूनख्वा की हुकूमत के जो मामला है, वो आप देखिए कि वहां पे जो उनके वजीर आला है वो कह चुके हैं, वहां पे खटक साहब कह चुके हैं, वहां पे इवन के बाकी जितनी भी उनकी सूबाई क़यादत है पीटीआई की, वो सारी इस बात की मुखालफत कर चुकी है। कल उनके तर्जमान सैफ, जो डॉक्टर सैफ है, उन्होंने ये बात कही कि हमारे अरकान जो है वो असम्बली नहीं तोड़ना चाहते। तो ये मामला ये है कि ये कोई इतना आसान काम नहीं है। और अगर उसके बावजूद इमरान खान साहब कहते हैं कि नहीं, हमने हर सूरत ये असम्बलियां तोड़नी है। देखिए असम्बलियां तोड़ने के पीछे मंतक क्या है इस वक्त, मैं एक छोटी सी बात, आपका टाइम थोड़ा सा एक दो जुमलों में करूंगा। जी जी। वो बात यह है कि इस वक्त जो केसेस हैं इमरान खान साहब के खिलाफ, वो सारे एक्टिव हो गए। तो चाहे वो इलेक्शन कमीशन का हो, चाहे वो ट्रायल कोर्ट का जो उनके पहले केस था, चाहे इवन के एक केस नया जो आपके सामने आया उनकी फैमिली के हवाले से, उस केस को आप ये देखें। इमरान खान साहब इस वक्त एक फ्रस्ट्रेशन की पोजीशन में है, और वो कोई नया इस तरह का चाहते हैं एडवेंचर करना कि जिससे उन केसेस को जो स्पीड अप हुआ है, उनकी स्पीड को रोका जा सके। तो हो सकता है वो प्रेशर बनाने के लिए कोई ऐलान भी करें, वो कहें भी, लेकिन अभी तक तो मुझे नजर आ रहा है हुकूमत किसी किस्म का कोई उनको मौका देने के लिए तैयार नहीं है, और पंजाब असम्बली के टूटने का भी अभी कोई इम्कान नहीं है। इज़हार साहब, जेकॾहिं पंजाब असेंबली नथी टुटे ऐं पोइ ज़ाहिर आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ त ऐलान करे चुकी आहे त उन्हनि खे असेंबलियुनि मां निकिरणो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेकॾहिं इस्तीफ़ा ॾेई थी वञे त छा वरी बि अवां वज़ीर आला जी सीट ते परवेज़ इलाही खे ई ॾिसो पिया? ॾिसो, हिकिड़ो त हैरतनाक ॻाल्हि इहा आहे त पंजाब में त इत्तेहादी गवर्नमेंट आहे, यानी कि काफ लीग ऐं पीटीआई जी, पर असेंबली तोड़ण जे लाइ इनकार जेको आयो आहे उहो केपीके मां आयो आहे, जिते इमरान ख़ान जी पार्टीअ जी अकेले सर हुकूमत आहे। उन्हनि छा चयो आहे? उन्हनि चयो आहे त पहिरीं पंजाब असेंबली तोड़ियो, पोइ असां असेंबली तोड़ींदासीं। हाणे इन मां ज़ाहिर आहे त ही जेके हिन ई फोरम ते आउं इहा ॻाल्हि चवंदो रहियां त ही जेके असेंबलियुनि में मेंबर वेठा आहिनि न, इहे को ख़ल्क जी ख़िदमत करण लाइ आहिनि छा? इहे त पंहिंजा हेॾा जेके करोड़े रुपया बजट लॻाइनि था, इलेक्शन कैंपेनुनि ते ख़र्च कनि था, ऑफिसूं ठाहिनि था, ॿिया मामला कनि था, उनजी रिकवरी करण आया आहिनि न। ॿियो कहिड़ो मक़सदु आहे हिननि जो? हाणे उहा रिकवरी पूरी थी कोन्हे।
इमरान खान जे चवण ते हिकिड़ा माण्हू ज़मनी इलेक्शननि में बीठा आहिनि, उन्हनि बि करोड़े रुपया ख़र्च कया आहिनि, उहे बि चाहींदा त थोरो घणो असां बि पंहिंजो हिसाब किताब सिधो करियूं। हिते त पावर पॉलिटिक्स जो ॿियो मतिलब ई पैसो ऐं ताक़त ऐं वसीला गॾु करणा आहे न, हिकिड़ी ॻाल्हि। तंहिंजे करे उहे अंदरि सभु जा सभु माण्हू घणे भाङे वॾी अक्सरियत में इन ॻाल्हि जा मुखालिफ़ आहिनि। फवाद चौधरी ऑलरेडी क़ौमी असेंबली तां इस्तीफ़ा ॾेई चुको आहे, तंहिंजे करे ऐं असद उमर, तंहिंजे करे उहे जेकॾहिं सख़्तु बयान ॾियनि था त उन्हनि खे त ख़बर आहे त असां त असेंबली छॾे चुका आहियूं, तंहिं करे हाणे ही छो वेठा आहिनि सूबाई वज़ीर ऐं काबीनाऊं। तंहिंजे करे तव्हां ॾिठो त पंजाब में हिकिड़े वज़ीर जे हलफ़ खणण ते इमरान ख़ान केॾो रिएक्ट कयो। इन जो मतिलबु इहो आहे त पहिरीं ॻाल्हि त मेंबर इन जे ख़िलाफ़ आहिनि। हाणे अचूं इन खां वधीक दिलचस्प ॻाल्हि, ख़ुदि इमरान ख़ान असेंबलियूं टोड़ण जे ख़िलाफ़ आहे। पोइ इमरान ख़ान पाण चए थो फ़ैसिलो कयो आहे त असांखे असेंबलियूं टोड़णियूं आहिनि, त पाण ख़िलाफ़ कीअं थो थी सघे? इमरान ख़ान त चयो आहे न त मां असेंबली टोड़ींदुमि, टोड़े त कोन थो न। मिसाल इमरान ख़ान ख़िलाफ़ अगरि कीअं थो थी सघे जॾहिं इज़हार साहब पाण चए थो त मूंखे असेंबलियूं टोड़णियूं आहिनि? इहो ई त ॿुधायां न तव्हांखे। इमरान ख़ान अॼु पंजाब असेंबली टोड़े, सुभाणे निगरान हुकूमत ठहंदी। मिसाल फर्ज़ कयो काफ लीग में इमरान सां गॾु थी बीहे ऐं असेंबली पंजाब जी टुटी थी वञे। इमरान सां गॾु बीठी आहे। ॿुधो, पहिरियों केस जेको खुलंदो न उहो खुलंदो फरा गोगी जे ख़िलाफ़। उतां जॾहिं ॻाल्हि शुरू थींदी त उहा वञी इमरान ख़ान ते दंग कंदी ऐं नतीजे में ही सिलसिलो ईंदड़ इलेक्शन वारो मामिलो त रहंदो ई न। जेका अमजद साहब बि ॻाल्हि कई त इमरान ख़ान खे ईंदड़ इलेक्शनूं नज़र कोन पियूं अचनि, इमरान ख़ान खे जेल पियो नज़र अचे। तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी हिकिड़ी ॻाल्हि। ॿियो इहो आहे त तव्हां जेके रेड लाइन्स क्रॉस कयूं आहिनि, पोइ उन्हनि जी बि त थोरी घणी का सज़ा त थींदी न हिन मुल्क में। हिन मुल्क में त घणी सज़ा हूंदी आहे ग़रीब मिसकीन जे लाइ, बेपहुच माण्हुनि जे लाइ, नंढियुनि क़ौमुनि जे लाइ। पर भला इमरान ख़ान खणी ताक़तवर आहे या कंहिं वॾे सूबे सां ताक़त रखे थो, तंहिं हूंदे बि उन रेड लाइन त क्रॉस कई आहे न। ऐं पोइ उहा जेकॾहिं रेड लाइन क्रॉस कई आहे त उनजी बि उनखे क़ीमत भरणी पवंदी। हाणे अचूं था, ही त थियूं ज़मनी ॻाल्हियूं। बुनियादी ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि? बुनियादी ॻाल्हियूं नंबर 1, कंहिं बि सूरत में वफ़ाक़ पंजाब असेंबली टोड़ण न ॾींदो। कमु सवलो थी वियो। KPK चयो आहे त पंजाब न टुटंदो त असीं न टोड़ींदासीं। ॻाल्हि क्लियर थी वई न। हाणे तव्हां पहिरियों त असेंबलियूं कोन थियूं टुटनि, नंबर 1। थिए छा थो, इहो सवाल इहो आहे त नंबर 1, हाणे इहे 3 नुक़्ता ज़हन में रखिजो। काफ लीग ऐं परवेज़ इलाहीअ खे चौधरी शुजात ऑफर ॾेई छॾी आहे त नवाज़ लीग सां मां थो ॻाल्हायां, तूं शिफ्ट कर, कुर्सी साॻी हूंदी, इत्तेहादी पार्टी बदिलजी वेंदी। PTI मां नवाज़ लीग अचे। नवाज़ लीग सिग्नल ॾेई छॾियो आहे। नवाज़ लीग इमरान ख़ान खे हर सूरत में नाकाम करण जे लाइ हर तरीक़ो अख़्तियार करे सघे, हिकिड़ी ॻाल्हि। ऐं थोरी देरि लाइ सोचो त उन सूरत में पंजाब में जेके इमरान ख़ान जे मुखालिफ़नि जी हुकूमत अची वई त इहे जेके इमरान सां माण्हू बीठा आहिनि, मां घणा माण्हू उन सां गॾु बीहंदा? हिकिड़ो सवाल आहे। KPK जे अंदरि जेका रिफ्ट हींअर थी आहे असेंबली टोड़ ते, इन जो फ़ाइदो बि मुखालिफ़ पार्टियुनि खे थींदो, नंबर 2। नंबर 3, पेट्रोल जूं क़ीमतूं जल्द किरण वारियूं आहिनि, जंहिंजो डेफिनेटली बेनिफिट कंहिं हद ताईं हिन हुकूमत खे थींदो। चवनि था त 25 खां 30 रुपया किरनि था। इंटरनेशनल मार्केट में इलाही किरी विया आहिनि। हे लेवी जे बहाने सां उगाड़ी वेठा कनि ऐं माण्हुनि से जुठियूं पिया कनि, पर मुमकिन आहे त उहो बि फ़ैसिलो थी वञे। नंबर 4, नवाज़ शरीफ़ जे वापसी जी तयारी थी वई आहे ऐं नवाज़ शरीफ़ खे बि ॿुधायो वियो आहे त तव्हांखे ज़मानतूं वग़ैरह कराइणियूं पवंदियूं। उन जा बि 2 इशारा मिली विया आहिनि। नंबर 1, मरियम नवाज़, तव्हांखे ख़बर आहे उहो ज़मानत मिली वई उनखे, केस में आजी थी वई बल्कि। ऐं अॼु राणा सनाउल्ला जो केस बि ख़तमु थी। पोइ तव्हांखे रिटन ऑन द वॉल नज़र नथो अचे त इमरान ख़ान जे लाइ मुश्किल ॻाल्हियूं आहिनि। मूं हिन फोरम ते हिकिड़ी ॻाल्हि चई हुई, ऐं उहा दोहराईंदे ॻाल्हि ख़तमु थो करियां। मूं चयो हो त 1 डिसंबर खां पोइ इमरान ख़ान लाइ ॾुखियूं हालतूं शुरू थी वेंदियूं। इनाम साहब, इज़हार साहब जेको ॻाल्हियूं करे पियो, इहे ॻाल्हियूं पोइ ज़रदारी साहब खे केरु छो नथो वञी ॿुधाए त बाबा असेंबली नथी टुटे, अवां चौधरी शुजात सां हरूभरू मुलाक़ातूं न कयो, ॾींहुं राति उते वेही कचहरियूं न कयो, हुकूमत ठाहिण जा फार्मूला न ठाहियो, छाकाणि त असेंबली टुटे ई कान पई। इज़हार साहब तो चए असेंबली कान थी टुटे, अवां बि सम्झो था त परवेज़ इलाही वज़ीर आला रहंदो ऐं असेंबली न टुटंदी, ऐं जेकॾहिं असेंबली टुटी तॾहिं बि वज़ीर आला परवेज़ इलाही रहंदो।
महिरबानी अशफाक। मुंहिंजे ख़्याल में दड़का, दिलासा ऐं ख़ौफ़ इहे सभु शयूं सियासत जो हिसो हूंदा आहिनि, जंहिंजे करे ई जेको आहे सो कंहिं न कंहिं तरीक़े सां कंहिंखे कीअं एंगेज रखिजे उन जे लाइ इंतिहाई लाज़मी आहे। जेकॾहिं ज़रदारी लाहौर में वेही करे इहा गेम इहे न खेॾंदो त पोइ चौधरी बिरादरान ऐं PTI जे इमरान ख़ान जेको आहे उहो गॾिजी करे अहिड़ा ई फ़ैसिला करे सघनि था जंहिंजा वरी पोइ कॉन्सिक्वेंसिस अहिड़ा ई थींदा जेके तव्हां पहिरीं पंजाब जे अंदरि ॾिसी चुका हो असेंबली में छा छा थियो। ऐं मुंहिंजे ख़्याल में तारीख़ जो हिकिड़ो बदतरीन या बदनुमा दाग़ हूंदो जेको इहो हिस्ट्री में लिखियो वेंदो। जेतिरा ॾींहं मुंहिंजे ख़्याल में 2-2.5 महीना पंजाब जी असेंबली जंहिं तरीक़े सां ऐं तर्ज़ ते हली पए उन असेंबली जो इंतिहाई ख़राब दौर हुयो। त तंहिंजे करे उन खे कीअं मैनेज कंदा ही सॼो उअं ई थिए थो। ऐं ॿियो ऐं इन्हनि सभिनी दोस्तनि जे हिन ॻाल्हि सां मुकमिल तरह ते इतफ़ाक़ थो करियां त असेंबलियुनि टोड़ण जो कंहिं बि तरह सां को न ई इरादो आहे कंहिंजो बि, न ई हुननि खे इन मां को फ़ाइदो नज़र थो अचे ऐं न ई इन खां पोइ हुननि खे को फ़ाइदो थियणो आहे। सभ खां पहिरीं PTI खे वाकई जेकॾहिं असेंबली टोड़नी आहे त पहिरीं KPI खां शुरूआत कनि न। KPK में त उन्हनि जी पंहिंजी जेका आहे हुकूमत आहे न, उते KPK में त को इतिहादी बि कोन्हे जंहिंजे लाइ मजबूरी हुजे। ज़ोर पंजाब ते छो आहे? उहे इन जे करे आहे त KPK वारनि जो वरी चवणु इहो आहे त तव्हीं पहिरीं पंजाब जी असेंबली जेका डिज़ॉल्व कयो न त पोइ ही त पंहिंजी आहे, जेॾी महिल बि चवंदो असीं जेको आहे ड्राए छॾींदासूं। ऐं जे रुगो KPK जी हली वञे त पंजाब जी त पोइ फ़ाइदो कहिड़ो? त PTI वटि ॿी वरी जेका ख़राब शइ आहे उहा इहा आहे त अशफाक पंजाब जे अंदरि इलेक्टेबल्स PTI वटि आहिनि जेके केॾी महिल बि काॾे पलटो खाई सघंदा आहिनि। उहे को अहिड़ा उहे को हुन जा डिटर्मिनेंट या जहिड़ी चइजे त सीज़न्ड वर्कर कोन्हनि PTI जा, जेको हर माहौल में हर लिहाज़ सां उन्हनि सां PTI सां बीठा रहंदा। अॼु जेकॾहिं रुगो माहौल तब्दील थिए, असेंबलियूं टुटनि, नई जोड़ जक थिए, नवाज़ शरीफ़ वापसि पंजाब में पहुची वञे त तव्हांखे वरी सिनारियो चेंज नज़र ईंदो। इनाम साहब ये इलेक्टेबल्स छो काॾे वेंदा? एस्टेब्लिशमेंट त न्यूट्रल आहे, यानी उहे जेके इलेक्टेबल्स आहिनि उहे इन्हनि इशारनि ते हलंदा आहिनि, त पोइ हाणे PTI छो छॾे वेंदा उहे इलेक्टेबल्स जेके आहिनि अशफाक, उहे उन्हनि जो इशारे जी उन्हनि खे ज़रूरत न हूंदी आहे। हू हमेशह सरकारी दौर में रहंदा आहिनि। सरकार पंहिंजी जेका आहे पार्टी मटाईंदी आहे, हुननि जी सदाईं हिकिड़ी पार्टी हूंदी आहे, उन्हनि जी पार्टी हूंदी आहे सरकारी पार्टी। जेका बि सरकार ठाहींदी हुन सां गॾु हूंदा। हाणे इहो ॿियो मसइलो आहे त सरकार हर भेरे पंहिंजी पार्टी मटाए थी छॾे, तंहिंजे करे हुननि वीचारनि खे पार्टी मटाइणी पवंदी आहे। न त ॿी सूरत में हुननि जो तय थियल आहे त असांखे वञिणो उते आहे जेका धुर हुकूमत ठाहींदी। ऐं हुकूमत ठाहिण जो जेको हूंदो आहे उहो नंबर गेम आहे। उहा नंबर गेम हर कंहिंखे मैथमेटिक्स जंहिंखे बि थोरी घणी अचे थी न त उनखे ख़बर पइजी वेंदी आहे त चौधरी बिरादरान सां हेतिरा आहिनि, पीपल्स पार्टी वटि हेतिरा आहिनि, नवाज़ शरीफ़ वटि हेतिरा आहिनि, ऐं पोइ बाक़ी जेका PTI आहे उन वटि हेतिरा बचंदा। त हाणे अंदाज़ो थी वेंदो त कहिड़ो कंहिंसां इतिहाद कंदो। जेकॾहिं ज़रदारी साहिबु वेठो आहे छो सॼो ॾींहुं चौधरी शुजात सां ऐं परवेज़ इलाही सां बि ॻाल्हाए थो ऐं रस्तो कढे थो, त इहो सभिनी खे नज़र अची वेंदो त रुगो हाणे जो न पर ऐन मुमकिन आहे त ईंदड़ इलेक्शन्स में बि के मामला ॿिया थी वञनि। ऐं जॾहिं इलेक्शन जो माहौल जॾहिं ठहंदो, उहो वेझो ईंदो त लाज़मी कोन्हे त PDM ईअं ई रहे जेका हींअर आहे। उहा PDM ख़ुदि ॿी शिकिल अख़्तियार करे सघे थी। ऐं पंजाब जे अंदरि जेका सूरत हाल पीपल्स पार्टी ऐं नून लीग जी थी सघे थो त किन ॿियनि इतिहादनि जे वेझो वञण जी जेका असां सूरत हाल जुड़ी वञे। तंहिंजे करे आउं सम्झां थो अशफाक त हिन वक़्तु कंहिं बि धुर जो को बि इरादो इहो कोन्हे त पंजाब ऐं KPK जी का असेंबली टुटे थी या के इस्तीफ़ाऊं ॾियनि था। इस्तीफ़ाऊं ॾियण खां पोइ बि हिननि खे इहा ख़बर पइजी वई आहे त उनजो अल्टीमेट नतीजो छा थो अचे। उहे जेके इस्तीफ़ाऊं ॾींदा उन्हनि ते ॿीहर जेकॾहिं इलेक्शन्स थी वेंदियूं त थियण खां पोइ उनजी सूरत हाल तब्दील थी सघे थी। ऐं पंजाब जे अंदरि पहिरें ॾींहं खां वठी करे मुंहिंजो रायो इहो हो त चौधरी ख़ासि करे परवेज़ इलाही उहो पंहिंजे फ़ाइदे खे मौजूदा वक़्त में बि ऐं ईंदड़ वक़्त में बि ॾिसंदो त हुनजो फ़ाइदो छा में आहे। जेकॾहिं हुनखे बेनिफिशियरी वॾे में वॾो उहो आहे उते जी हुकूमत जो, हुनखे बेनिफिट नज़र ईंदो त असेंबलियूं टोड़े नए इलेक्शन्स में वेंदो त हुनखे फ़ाइदो थींदो त उहो ईअं कंदो। पर जेको हुनखे नज़र न पियो अचे, हुनखे ख़बर आहे जेकॾहिं असां हींअर असेंबली तहलील कयूं था त उनजो वॾे में वॾो नुक़सानु जेको थींदो उहो क्यू लीग खे यानी चौधरी बिरादरान खे थींदो। ऐं उनखे रिप्लेस करण जे लाइ जेको नओं स्पेस पीपल्स पार्टी उते ठाहिण जी कोशिशि कई आहे, ऐं मुमकिन आहे त पोइ नून लीग सां गॾिजी करे उहा ठाहे वञे। पर उन में जेकॾहिं हींअर चौधरी बिरादरान सभिनी सां पाण खे एंगेज रखनि था ऐं ईंदड़ वक़्त में इलेक्शन्स में मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त उहे PTI सां गॾु न बीहंदा। इहे चौधरी बिरादरान या त
पीपुल्स पार्टी सां गॾु बीहंदा या नून लीग सां थी सघे थो त कंहिं इन फार्मूले ते जेकॾहिं हींअर तय थो थिए त ईंदड़ वक़्त में बि वज़ीर आला हुननि जो करण जे लाइ हू क़बूल करे सघनि था, जेको माज़ी में बि 2018 वारे इलेक्शन्स खां पोइ बि पीपुल्स पार्टी ऐं बिलख़ुसूस ज़रदारी जी इहा कोशिशि हुई त नवाज़ लीग खे हिन ते आमादा करे वञे त जेकॾहिं हू काफ लीग खे चौधरी बिरादरान खे वज़ीर आला ॾियनि हा त शायदि इहा सूरत हाल न जुड़े हा, पर उहो न थियो मामिलो हल। पर हाणे उन खां पोइ तव्हां ॾिठो हूंदो विच में जेको ही थियो माहौल, त उन में जेका असेंबली टुटी उन में इहा शइ थी बि वई, तय बि थी वियो चौधरी बिरादरान खे वज़ीर आला जो हू ॾियनि पिया था, पर उन में पोइ वरी परवेज़ इलाही पाण जेको न बीठो हुन पासे हलियो वियो, तंहिंजे करे जेका आहे उहा शइ न थी। न त मुंहिंजे ख़्याल में नून लीग ख़ुदि इहो क़बूल करे चुकी हुई त भले पंजाब जी हुकूमत जेका आहे उन में चौधरी बिरादरान खे उनजो वज़ीर आला उन्हनि जो हुजे ऐं गॾिजी हुकूमत ठाहे हलाए सघनि था। त अमजद मुंहिंजे इकबाल ख्याल जी जी इनाम साहब बिल्कुल हमारा जो पॉइंट अचीव। अमजद इकबाल साहब फरमाइएगा कि पाकिस्तान की सियासत को अगर देखा जाए तो इस वक्त सबसे बेहतरीन सियासत चौधरी बिरादरान खेल रहे हैं। 2 MNA कौमी असेंबली में दोनों एडजस्ट किए हुए हैं। चौधरी सालिक हुसैन, तारिक बशीर चीमा वफाकी काबीना का हिस्सा हैं। पंजाब में कुछ सीटें हैं काफ लीग की, वहां पे वो वजीर आला बने हुए हैं। बड़ी पार्टियां उनके पीछे लगी हुई हैं और वो सबसे आगे हैं, वो चाहे चौधरी शुजात हो, चौधरी परवेज इलाही हो, दोनों तरफ से उन्होंने अपने जो रवाबित हैं वो बहुत ही अच्छी तरह से जो है उनको इस्तेमाल करके बेहतरीन फायदा लिया हुआ है। आप किस तरह देखते हैं चौधरी बिरादरान की सियासत को? बज़ाहिर जो हमें नजर आता है कि चौधरी शुजात और चौधरी परवेज इलाही में बहुत इख्तलाफ हैं, लेकिन वो दोनों तरफ से ना मजे ले रहे हैं इन इख्तिदार के। यकीनन आपने दुरुस्त फरमाया कि इस वक्त 10 MP है पंजाब असम्बली में काफ लीग के, और 10 वोटों की बुनियाद पर वो वजारत आला संभाल कर बैठे हुए, ना सिर्फ वजारत आला बल्कि पूरा सूबा ही संभाल कर बैठे हुए ना जी। पंजाब सबसे बड़ा सूबा है और वो उसकी हुक्मरानी उनके पास है। इसी तरह जैसे मैंने पहले अर्ज किया था कि इस वक्त भी जो सालक लंदन में मियां नवाज शरीफ के पास बैठे हैं और उनसे मुलाकात उनकी हुई है, तो ये दोनों तरफ से बड़ा अच्छा और बड़ी अच्छी सियासत हमेशा से चौधरी साहब ने, चौधरी परवेज लाई ने, ये चौधरी शुजात ने, चौधरी शुजात को तो खैर हमेशा से समझा गया कि बहुत अच्छे पॉलिटिशियन है और वो बड़ी अच्छी सियासत करते हैं। जहां तक इख्तलाफात की बात है जो आप कर रहे हैं, इख्तलाफात उनमें जरूर थे और इख्तलाफात किसी हद तक इस वक्त भी होंगे, लेकिन इस वक्त वो इख्तलाफात यूं महसूस होता है जैसे वो खत्म हो चुके हैं। इस वक्त जैसे मैंने पहले, आपने जब सवाल किया था तो मैंने आपसे अर्ज किया था कि पंजाब में हो सकता है कि जी कि दोबारा से जरदारी फार्मूला आए। अगर वो जरदारी फार्मूला आता है तो फिर इसका मतलब है कि चौधरी शुजात और परवेज लाई के दरमियान जो इख्तलाफात थे वो खत्म हो चुके हैं। और अमजद इकबाल साहब जरदारी फार्मूला ये है, अमजद इकबाल साहब जरदारी फार्मूला ये है कि परवेज इलाही को वजीर आला बनाया जाए नून लीग को राजी करके। तो परवेज इलाही ने लास्ट टाइम जब उन्हें वजीर आला बनाया जा रहा था तो उन्होंने किसी से कॉल करके पूछा था, रहनुमाई ली थी कि हमें कहां जाना चाहिए, और उन्हें बताया गया कि आपको पीटीआई की तरफ जाना चाहिए। हालांकि वो ऐलान कर चुके थे कि हम न्यूट्रल हैं, लेकिन उन्होंने फिर भी उनको मशवरा दिया सियासी तौर पर। अब भी अगर वो न्यूट्रल हो चुके हैं, जो कहते हैं कि हम न्यूट्रल हैं, और आप क्या गारंटी देते हैं कि वो परवेज इलाही दोबारा उनसे पूछे बगैर ये फैसला करेंगे और उनसे कॉल करके रहनुमाई हासिल नहीं करेंगे? देखिए, बात किया कि एक तो जिनसे उन्होंने पूछा था वो अब नहीं है, वो जा चुके हैं, और दूसरी बात ये है कि इस वक्त हम देखते हैं कि सिस्टम को सपोर्ट किस तरह से हो रही है, कहां से हो रही है। और चौधरी परवेज लाई जैसे अभी इनाम साहब बात कर रहे थे कि जिन्होंने एक खास इशारे के ऊपर चलना होता है, उनको पता होता है कि कौन सी पार्टी इस वक्त सरकारी पार्टी है, कौन सी पार्टी इस वक्त इक़्तिदार में आ सकती है, कौन सी पार्टी आगे चलेगी। वो हवा का रुख देखते हुए फैसला कर सकते हैं। दूसरी बात देखिए, इस वक्त बेशक वो न्यूट्रल है, बेशक उनका कोई इस वक्त अमल दखल हमें नजर नहीं आ रहा सियासत में किसी भी तरह से, तो उसमें वो चौधरी साहब ये फैसला जरूर करेंगे कि इस वक्त जाना उनके मुफाद में है। क्या उस पार्टी के साथ जिसके ऊपर बहुत से केसेस हैं, उस पार्टी के साथ जाना उनके लिए फायदेमंद है जिसके अंदर इम्कानात ऐसे हैं कि शायद हो सकता है कई ग्रुप्स अलग हो जाए, या उस पार्टी के साथ जाना चाहे जो कि इस वक्त अगर फर्ज करें, वो तो 3 माह के लिए वो ये कह के गए थे कि मैं 3 माह के लिए वजारत आला नहीं लेना चाहता, इस वजह से मैं पीटीआई के साथ मिल गया।
अब अगर 3 माह बाद उनको वो पार्टी कहती है कि आप रिजाइन दे दें, तो चौधरी साहब को तो वो ये किसी सूरत काबिल कबूल ना पहले था ना अब है कि वो 3 माह बाद क्यों इस्तीफा दे दें और अपने आप को अपनी फैमिली के अंदर वो डिस्प्यूट भी पैदा करें उस वजह से। दूसरी बात इसमें एक चीज और भी ध्यान में रखिए, असेंबली इस वजह से भी इमरान खान साहब शायद ना तोड़े क्योंकि अगर वो असेंबली टूटती है तो उनको इलेक्शन कैंपेन चलाना पड़ेगी, तो इलेक्शन कैंपेन पूरी तरह से पूरे स्विंग से जिस तरह से आप कह सकते हैं वो इस वक्त चलाने की पोजीशन में नहीं है। ये हमें देखना चाहिए कि वो जख्मी है, उनके अभी जख्म ठीक नहीं हुए, वो कैसे जाके जल्सों में खिताब करेंगे, कैसे अदालतों का रुख करेंगे, क्योंकि अभी तो उनकी पेशियां शुरू हो जाएंगी अदालतों में। जिस दिन वो जलसे के लिए अभी वो इस्लामाबाद का पीडी का जलसा करके आए थे, तो वो उस दिन भी उसको मिसर बना के अगले 2 दिन बाद अदालत ने कहा था कि आप पिंडी में आ सकते हैं, तो यहाँ क्यों नहीं आ सकते। तो ये तो एक फिर वो अदालतों की वो मुतालबा बढ़ जाएगा, इसलिए वो नहीं आएंगे इस तरफ के जी की असेंबली को तोड़ा जाए। हाँ, ये बात दुरुस्त है कि देखिए वो उन्होंने वहां से पिंडी के जलसे से वापस आना था, लॉन्ग मार्च था, लॉन्ग मार्च उन्होंने कहा था कि हम इस्लामाबाद में जाके बैठ जाएंगे, इलेक्शन की डेट लेकर आएंगे। अब उससे वापस आने के लिए उन्होंने एक नया बयानिया दिया था कि हम असेंबली से जा रहे हैं, निकल रहे हैं। तो शुरू में उन्होंने सारी असेंबलियों पर कहा, बाद में सिर्फ 2 असेंबलियां रह गई, जिसमें पंजाब असेंबली और खैबर पख्तूनख्वा की असेंबली। अब मामला ये है कि वक्त गुजरने के साथ साथ आप ये देखिए वो इस जो था कि हम असेंबलियां तोड़ रहे हैं, वो कमजोर पड़ता जा रहा है। उनके पार्टी के अंदर से लोगों की आवाजें उठना शुरू हो चुकी हैं कि हम नहीं तोड़ना चाहते, अगर ये हो जाए। अगर मगर में जब बात आती है तो इसका मतलब ये है कि ये आप अपने उस बयानिए से भी पीछे हटते हैं असेंबलियां तोड़ने के। अगर आपने तोड़ना थी तो उसी दिन तोड़ देते, अगले दिन आके एडवाइस भेजते, या चौधरी परवेज अली साहब कहते हैं मैं तोड़ रहा हूँ, या कहते नहीं तोड़ रहा हूँ। वो वहां पे खैबर पख्तूनख्वा के वजीर आला को कहते, वो तो उनकी अपनी पार्टी का ना, उनको कहते भाई ये कल आप ये असेंबलियां तोड़ दें, तो वो तोड़ देता। अब जब गुंजाइश निकालने की आप बात करते हैं तो फिर इसका मतलब ये है कि आप ये तोड़ना नहीं चाहते। दूसरी बात मैं ये कहता हूँ, देखिए अब हालात चेंज हो चुके हैं। एक चीज और, जब आपने बात की कि उनसे पूछा था चौधरी परवेज अली ने जिन लोगों से, तो उसके बाद से जो अब तक जो सूरत सामने आ रही है उसमें तो जो जिसकी बुनियाद पे पीटीआई अपनी मकबूलियत का दावा करती है, वो जिमनी इलेक्शन थे पंजाब के 20 सीटों के ऊपर, उनमें से उन्होंने वो कहते हैं हम तो 75% जीते। ओके ठीक है जीते। अब उन जो इलेक्शन थे उसके नताइज पर भी सवाल उठना शुरू हो गए कि वो कैसे आ गए थे। आपको ये पता है मुख्तलिफ हल्कों से ये बात उठाई जा रहा है कि कहीं वो भी जो इलेक्शन है वो मैनेज तो नहीं थे, कहीं वो पीटीआई को दिए तो नहीं गए थे। और उसके अलावा जब बात यह है कि जब कौमी असम्बली के 6 हल्कों से ये जीते इमरान खान साहब, तो वो अब क्या अगले जब इलेक्शन आते हैं तो सारे हल्कों से वो खुद खड़े होंगे जीतने के लिए, अपने लोगों को खड़ा करते ताकि अपनी मकबूलियत का, अपनी पॉपुलैरिटी का उनको असल अंदाजा होता। क्योंकि जब एक पार्टी सरबराह कहीं से खड़ा होता है तो उसके मुकाबले में किसी दूसरी पार्टी का कोई वर्कर है, कहीं कोई कारकुन है, तो फिर पोजीशन तब्दील हो जाती है। आपकी इसकी मिसाल मुल्तान का इलेक्शन आपके सामने है, जहाँ पे 25,000 वोटों से वो शाहमूद कुरैशी की बेटी हारी है इलेक्शन, और दूसरा कराची का इलेक्शन आपके सामने है। तो ये मामला तो ये थोड़े से इतने आसान बल्कि नहीं है, बल्कि मैं तो कहता हूँ कि पीटीआई के लिए मुश्किल होते जा रहे हैं आने वाले। ठीक है इज़हार साहब, अवांखे छा थो लगे चौधरी बिरादरान जी सियासत के जेकॾहिं ॾिसिजे त अवांखे लगे तो त वाकई ॿिन्ही में को सीरियस इख्तिलाफ़ आहिनि, या ॿई जेके चौधरी भाउर आहिनि उहे गुड कॉप ऐं बेड कॉप वारी सियासत पिया कनि ऐं फ़ाइदो बि ॿिन्ही हंधा हासिल पिया कनि? चौधरी बिरादरान जी सियासत ईअं ई रही आहे हमेशा, ऐं हिन मुल्क में हू ज़ाहिरी तौर ते पाण में ठही हलो, रोटी शोटी खाओ, इन क़िस्म जी सियासत कंदा रहिया आहिनि, मिट्टी पाव वारी सियासत, मिठी पाव वारी। पर हिननि जा के उसूल न आहिनि। पहिरीं ॻाल्हि त तव्हां खां इहो विसरी वियो त परवेज़ मुशर्रफ खे जेको पहिरियों कुल्लो ऐं पहिरीं सपोर्ट सियासत मां आई हुई उहा चौधरी बिरादरान जे तरफ़ां आई हुई। ऐं उन दौर जा बि जेको माण्हू आमिरियत जे दौर जो वॾो बेनिफिशरी हुजे, उनखे अवां जमहूरियत ऐं उनजी बका जो अलमबरदार नथा सम्झी सघो न। सिंपल ॻाल्हि इहा थी वई। तंहिंजे करे इन्हनि ते वधीक ॻाल्हाइण मुनासिब न आहे। पर आउं तव्हांखे अॻकथी करियां थो त नवाज़ शरीफ भले हिनखे सीएम जी ऑफर बि कनि परवेज़ इलाही खे, पर ईंदड़ इलेक्शन में नवाज़ शरीफ चौधरी बिरादरान सां बि ॿ हथ कंदो, तव्हां ॾिसिजो, ऐं सियासी तरीक़े सां कंदो। नवाज़ शरीफ उनजो पूरो बंदोबस्तु कंदो
ऐं हू चाहींदो त हिननि जी पोज़ीशन अञा कमज़ोर थिए। उन जे लाइ हिननि आसिफ ज़रदारी जे थ्रू हिकमत अमली ठाहे छॾी आहे। ईंदड़ इलेक्शन में इहा ॻाल्हि बि पॉसिबल आहे त चौधरी परवेज़ लाई धार बीहे ऐं चौधरी शुजात धार बीहे, छाकाणि त उन्हनि जे पुटनि जो जहिड़ो वधी वियो आहे। वॾनि जो पाण में जहिड़ो न आहे, कज़न्स जो, ॿारनि जो उन्हनि जे जहिड़ो वॾो आहे। मोनिस हुन जे ॿारनि सां चौधरी शुजात जी फैमिली सां एडजस्ट थियण लाइ तयारु न आहे। उनजो एंड इहो थींदो जेकॾहिं गुजरात जी सीट ते चौधरी जे साम्हूं चौधरी बीहे त पोइ तव्हांखे अमजद साहब ॿुधाए सघे थो त उनजो नतीजो कहिड़ो निकिरंदो ऐं पोइ विचा नवाज़ लीग जो कैंडिडेट खटे वञे। त ईंदड़ सियासत इलेक्शन अलॻि आहे। उन में इमरान ख़ान सां घणा माण्हू था बीहनि, उहे मुफ़रल वारा माण्हू जिन खे इमरान ख़ान मुफ़रल पाराए पार्टी में आंदो, उहे माण्हू वठी केरु आयो जहाज़नि में भरे, उहो बि ज़ाहिर थींदो। तव्हां ॾिसो जहांगीर तरीन ख़ामोश आहे, उहो बि ज़ाहिर थींदो थोरनि ॾींहंनि में। अलीम ख़ान ख़ामोश आहे, उहो बि ज़ाहिर थींदो। ऐं उन खां पोइ ख़ुदि पार्टी जे अंदरि छाकाणि त अमजद साहब उन इलाइक़े सां तालुक आहे, तव्हांखे ॿुधाए सघे थो त जंहिं पार्टीअ जी उॾाम जहांगीर तरीन ऐं शाह महमूद खां थी हुई, हाणे उहा पार्टी पंजाब में चौधरी असलम वटि यरगमाल आहे। हाणे पीटीआई जी कंडीशन ख़ुदि जी इहा आहे। तव्हां हिनखे का घटि ॻाल्हि था सम्झो, इहो हुननि जी डिक्लाइन थी आहे पंजाब में। ईंदड़ इलेक्शन अनदर बॉल गेम हूंदी ऐं मुंहिंजो जेको ख़्यालु आहे त हाणे जेके फ़ैसिला थींदा उन में इमरान ख़ान जी उहा जेका मैं ये कर दूंगा और वो कर दूंगा, उहा वारी गेम त ख़तमु थी वई। हाणे ख़ान साहब इहो थो चए त भई साईं ठीकु आहे, भला साॻी पघार त ॾियो असांखे इलेक्शन जी तारीख़ ॾियो त असीं माण्हुनि खे त ॿुधायूं त असां कुझु त हासिलु कयो 8-9 महीननि में। छो त चौधरी एतज़ाज़ हसन हुनखे ज़बरदस्त ॻाल्हि कई इमरान ख़ान खे, चईंसि त हाणे तूं पंहिंजे कारकुननि खे एॾो थकायो आहे जो हाणे थोरी देरि पाण बि आराम कर, कारकुननि खे बि आराम करणु ॾे। आउं इहो सम्झां थो त अर्ली इलेक्शंस वारो इमरान ख़ान जो मामिलो गेम ओवर थी वई हुनजी। ठीकु आहे। पंजाब जी असेंबली वरी चवां थो त कोन टुटंदी, ऐं जे पंजाब जी न टुटंदी त उहो केपीके वारनि त उहो ई मशरूत कयो आहे पंजाब सां। ॿी ॻाल्हि, नतीजे में इमरान ख़ान खे ईंदड़ 3 खां 6 महीना ही नवाज़ लीग सहकाईंदी, जोड़ाईंदी। तव्हां सम्झो था इहो एतमाद नवाज़ लीग खे किथां मिलियो आहे जो राणा सनावला चए थो टोड़े ॾेखार पंजाब असेंबली भला। तव्हां त ज़रदारी साहब जी ठीक है ॻाल्हि इज़हार था कयो साहब न। टाइम सफ़ा मुख़्तसिरा। आख़िर में इनाम भट्टी साहब अवां ॿुधाइजो त अवां छा था सम्झो त जीअं इज़हार साहब ॻाल्हि पियो करे पंजाब असेंबली नथी टुटे, नून लीग जेका आहे ऐं नवाज़ शरीफ़ ख़ासि तौर ते काफ लीग सां वॾी गेम कंदो ईंदड़ इलेक्शन में, त अवां खे लॻे थो त इन सॼी सिचुएशन में पाकिस्तान पीपल्स पार्टी भी कुछ गेन कंदी, या सिर्फ ज़रदारी ॿियनि खे हुकूमतूं ठाहे ॾींदो त फिलाना तूं अच वज़ीर आला थी, तूं वज़ीर आज़म थी, या पाकिस्तान पीपल्स पार्टी खे भी कुछ हासिल थींदो इन सब मां? अशफाक, मुंहिंजे ख्याल में ॿिन्ही जमायतुनि जो पीपल्स पार्टी ख़ासि करे आसिफ ज़रदारी हुजे या नवाज़ लीग हुजे, उन्हनि ॿिन्ही जो ईंदड़ वक़्त में फोकस जेको रहंदो उहो रहंदो वफ़ाक़ी हुकूमत। वफ़ाक़ी हुकूमत ते कहिड़ी बि तरह सां ॿिन्ही मां केर बि पंहिंजी नंबर गेम वधाइण जे लाइ उनखे ज़रूरी आहे त उनजा MNAs पंजाब में केतिरा घणा थियनि था, उन खां पोइ उन्हनि खे उन ते सबक़त हासिल थी सघंदी, तॾहिं उहो वफ़ाक़ में हुकूमत ठाहे सघंदो। ज़रदारी आऊं भायां थो पंजाब जे अंदरि जेका बि गेम करे पियो, हू भले हिन वक़्तु नज़र ईंदो हुजे त उहो नून लीग जो सहकारी आहे या साथारी आहे या इत्तेहादी आहे, पर हू पंहिंजी सॼी गेम खेॾे पियो ऐं पंहिंजी सॼी तयारी करे पियो। छाकाणि त पंजाब जे अंदरि जेको पीपल्स पार्टी लूज़ कयो आहे पुठियनि यको हिननि 15 सालनि में, उनखे ॿीहर गेन करण जे लाइ नए सिरे सां पीपल्स पार्टी जेका उते सोच हलाईंदी, उन में इहो हूंदो त नवां इत्तेहादी उनखे कहिड़ा मिली सघनि था, ऐं ॿियो वीक पॉइंट्स कहिड़ियूं कंहिंजूं हूंदियूं, जेके वीक पॉइंट्स जंहिंजूं हूंदियूं उन्हनि जो बेनिफिट ज़रदारी पाण खणंदो। उन जो बेनिफिट ज़रदारी कॾहिं बि चौधरी बिरादरान खे या नून लीग खे न ॾींदो। ऐं इहा सॼी जेका गेम हूंदी उहा अल्टीमेटली जेका ईंदड़ इलेक्शन हूंदी उन में ॿिन्ही जो जॾहिं मुक़ाबलो इन ते वञी करे बीहंदो त वफ़ाक़ी हुकूमत कंहिं जे हथ में हुजे त उन में इहे शयूं पोइ अॻिते ॾिसजो त छा थो थिए। छाकाणि त ज़रदारी साहब जी वींदे वींदे ख़्वाहिशात ऐं पंहिंजे जीअरे पंहिंजे पुट खे वज़ीर आज़म ॾिसी वञा, ऐं इहा साॻी ख़्वाहिश जेका आहे नवाज़ शरीफ़ जी बि हूंदी त हू पंहिंजे जीअरे पंहिंजी धीउ खे वज़ीर आज़म तौर ते आणाए वञे। जेको हिन पंजाब जे अंदरि जेको हिननि हींअर जेका PDM जी गॾिजी करे हुकूमत वरिती, त जेको लूज़ कयो आहे उन में नून लीग पंहिंजो ग्राफ काफ़ी केरायो।
हाणे उहो क्राफ्ट कीअं उन्हनि जो बिल्ड्स थिए थो, कीअं हू गेन था कनि, इहो हुननि जे लाइ ॾुखियो ज़रूरु आहे, पर हुननि जो फोकस हिन ते हूंदो ऐं इन सॼे में वरी पीपल्स पार्टी गेन कंदी आई आहे। मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त ईंदड़ इलेक्शन में थी सघे थो त साउथ पंजाब जे अंदरि पीपल्स पार्टी वरी पंहिंजो स्पेस वधीक वठी वञे अॻे जी भेट में, जेको हुनजो सफ़ा निकिरी वियो। ठीक है अमजद इकबाल साहब, इनाम भट्टी साहब, इज़ार सुमरो साहब, वंटनी जी वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। नाज़रीन, पाकिस्तान जी सियासत जे हवाले सां हिन वक्त जेको सॼो फोकस आहे उहो पंजाब असेंबली, खैबर पख्तूनख्वा असेंबली टोड़ण या न टोड़ण जे हवाले सां आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ चाहे थी त हू असेंबलियुनि तां इस्तीफ़ा ॾिए ऐं हू इलेक्शन जी तैयारी करे, जॾहिं त परवेज़ इलाही नथो चाहे त हू हिन वक्त असेंबलियुनि तां इस्तीफ़ा ॾियनि। हू घटि में घटि चाहिनि था त मार्च ताईं असेंबलियुनि में माण्हू रहे करे कानून साज़ी करे कम कया वञनि, त जीअं इलेक्शन में अवाम खे कुझु ॾेखारियो वञे, कुझु पेश कयो वञे त असां ही कम अवां जे लाइ कया आहिनि, त जीअं ईंदड़ इलेक्शन में उन्हनि खे फ़ाइदो थी सघे। पर पाकिस्तान तहरीक इंसाफ सम्झे थी त असेंबलियुनि तां इस्तीफ़ा ॾियणु ई बहितर फ़ैसिलो आहे। पर हिन वक़्त ताईं पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अंदरि बि कंफ्यूजन मौजूदु आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ जा सीनियर अॻवान खैबर पख्तूनख्वा मां इन ॻाल्हि जी मुखालफ़त करे चुका आहिनि ऐं ख़ासि तौर ते खैबर पख्तूनख्वा जो वज़ीर आला महमूद खान ऐं अॻूणो वज़ीर आला परवेज़ खटक ऐं स्पीकर अॻूणो स्पीकर क़ौमी असेंबली असद कैसर पिणु खैबर पख्तूनख्वा असेंबली टोड़ण जे हवाले सां मुखालफ़त करे चुका आहिनि। ईंदड़ वक़्त में छा थो थिए, ज़रदारी कहिड़ी गेम थो खेॾे पंजाब में, चौधरी शुजात हुसैन सां मुलाक़ात जो नतीजो छा निकिरंदो, ईंदड़ वक़्त में इन हवाले सां बि सूरत हाल वाज़े थी वेंदी। अॼु जे प्रोग्राम में एतिरो ई। पंहिंजे मेज़बान इशफाक अहमद खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।